अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडी जे जेको आहे मल मुक़ाबले जी तव्हांखे ॿुधाईंदासीं ॻाल्हि। दोस्तों हीउ जेको वाक़ियो आहे इहो जेको आहे दरगाह छतल शाह जेको आहे बादशाह इहो हुनजो वाक़ियो आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जेको तमामु भलो मुड़ुसो ऐं जेको मेल मलाखड़ा बि कराईंदो ऐं इहा हुनजी माना हिकिड़ी माना ख़ुशी हूंदी ख़्वाहिश हूंदी जिथे बि मेला मलाखड़ा कराईंदो पोइ वरी उते माना मल पहलवान घुराईंदो जिथे मेलो थींदो पोइ उस्ताद जलाल चांडी माना ख़ासि तौर ते जेको आहे छतल शाह बादशाह जो जेको माना हिन जे मेले में जेको आहे मल मलाखड़ा कंदो। पोइ हिकिड़े दफ़े मेले में जेको आहे उहो जेको सिंध पंजाब जा जेके हिननि पहलवान घुराया मंजिल पहलवान घुराया वॾे पाए जा पहलवान। दोस्तों हाणे पहलवान जो मुक़ाबिलो रखियईं उस्ताद जलाल चांडी हुन में जेको इनाम रखियो वॾे में वॾो उहो रखियो माना हिकिड़ी सुहा जेका मेंह हुजे भली मेंह हुजे उहा मेंह जो माना जेको आहे हुन इनाम रखियो उस्ताद जलाल चांडी त जेको आख़िरी मुक़ाबिलो जीतंदो पोइ हुनखे मां माना मेंह ई ॾींदुसि इनाम में ऐं जेको आख़िरी मुक़ाबले में माना जेको हारींदो पोइ हुनखे बोस्की जो पतको ॾींदुसि। पोइ असां मुक़ाबला हलंदा रहिया वॾे माना तमामु वॾे पाए जा मुक़ाबला हुआ ऐं उस्ताद जलाल चांडी अॻु में चई छॾियो त पापा मुक़ाबले में अॻु में जेको आहे पाण में ॻाल्हि ॿोल न कबी थिए छो जो अॻु में माण्हू हिक ॿिए जी माना ॻाल्हि करे छॾंदा आहिनि पहलवान अॼुकल्ह हले थो इहो दौरु त बाबा तूं हारंदे तूं आऊं जीतंदुसि। उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा हीअं न जेको हक़ीक़त में जीतंदो उहो ई न उन खे इनाम मिलंदो माना सलाह सुली न हलंदी जेका पाण में सलाह सुली जेके अक्सर मल पहलवान कंदा आहिनि त बाबा हींअर तूं हारजांइ वरी ॿिए दफ़े मां हारींदुसि पोइ ॿई ॼणा कमाईंदासीं ईअं न थींदो उस्ताद जलाल चांडी अॻु में चयो। पोइ दोस्तों मुक़ाबला हलंदा रहिया पंजाब जा बि वॾा वॾा पहलवान हुआ सिंध जा बलोचिस्तान जा माना हर जाइ जा पहलवान हुआ वॾा पोइ हलंदे हलंदे जेको आहे आख़िरी मुक़ाबले में माना जेको आहे ॿ जेके पहलवान बचिया हाणे हिकिड़ो पंजाब जो हुजे जेको आहे शमन चाचड़ वॾो पहलवान हुजे मशहूरु पहलवान हुजे शमन चाचड़ ऐं सिंध जो जेको पहलवान हुजे उहो जेको हुजे ख़ुदा बख़्श जेको हालो हाणे ख़ुदा बख़्श हालो बि वॾी जोड़ जो माना पहलवान हुजे ऐं मञियल पहलवान हुजे ऐं सिंध में हुनजी वॾी धूम हुजे मेलनि मलाखड़नि में वॾा उहो मुक़ाबिलो कंदो हुजे शमन चाचड़ बि माना घटि न हुजे हाणे ॿई जोड़ जा माना पहलवान हुजनि हिक ॿिए जे जोड़ जा। ऐं उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा टे ॾींहं जेको आहे वञी मेंह वञी ॿधियईं माना मेले में मलाखड़े जी विच में माना मेंह ॿधियईं। हाणे मेंह ॿधी त उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो हाणे जेको मुक़ाबिलो जीतंदो हुनखे ई मां माना मेंह ॾींदुसि इनाम में ऐं जेको मुक़ाबिलो हारींदो हुनखे बोस्की जो पटको हूंदो। दोस्तों पोइ मुक़ाबिलो थियो मुड़ुसा मुड़ुसी मुक़ाबिलो थियो हू हुनखे दसे हू हुनखे दसे ऐं थियो ईअं जो ख़ुदा बख़्श जेको असां वारो हालो हो असांजे सिंध जो उन ॿई जेके मुक़ाबिला हुआ उहे हुनखे माना जीते पियो ऐं शमन चाचड़ खे जेको आहे हाराए छॾियईं किराए छॾियईं। पोइ उस्ताद जलाल चांडी माना ख़ुशीअ मां झुमरियूं पियो ॾे उस्ताद जलाल चांडी ख़ुशी मां उथियो उन्हनि ॿिन्हिनि खे माना पैसा ॾिनई जेके बि हुआ उस्ताद जलाल चांडी माना जेके बि मुक़ाबिला थींदा उन्हनि में पैसा विराईंदो पैसा विराइण खां पोइ ॿिन्हिनि खे भाकुर पातईं ऐं उस्ताद जलाल चांडी त बाबा जेको हीउ असांजो पंजाब जो पहलवान हो इहो तमामु भलो पहलवान हो वॾे जूअ जो पहलवान हो ऐं हिनखे हाराइण का मामूली ॻाल्हि कोन हुई। ऐं ॿियो ख़ुदा बख़्श हाले खे चयईं त बाबा तो अॼु असांजी सिंध जो माना मान मथाऊं करे छॾियो आहे तो मुक़ाबिलो जीते असांजी माना इज़त वधाई आहे। पोइ उस्ताद जलाल चांडी माना हुन ख़ुदा बख़्श हाले खे जेको आहे उहो मेंह ॾिनी चए बाबा हीअ खणी वञ ऐं वञी माना जेको आहे हिन जो खीर बि पी ऐं जेको शमन चाचड़ आहे हुनखे वरी बोस्की जो पटको वटको पाराए ॾाढो माना हुनखे ख़ुशि कई ख़र्चियूं वर्चियूं ॾिनई ऐं हुनखे चयईं त बाबा हीअ पाए वञ मथां पंजाब वारा चवनि त बाबा सिंध वारा जेके आहिनि उहे क़दरदार न आहिनि ऐं क़दुरु न कंदा आहिनि माना जेको पहलवान जी। पोइ ईअं दोस्तो इहो मुक़ाबिलो थियो वॾो तमामु पाए जो मुक़ाबिलो थियो ऐं उस्ताद जलाल चांडी माना हिन जे हर माना मुक़ाबले में माना शरीक रहियो वॾी धूम मचियल हुई परे परे खां माण्हू अचनि पिया उन्हनि खे ख़बर पई त बाबा उस्ताद जलाल चांडी लथल आहे ऐं वॾा मुक़ाबिला पिया थियनि ऐं उस्ताद जलाल चांडी मेंह खणी आयो आहे माना ऐं फर सां गॾु खणी आयो आहे उहो ॾींदो माना इनाम में। हाणे आवाम अची वई सिंध जी पूरी आवाम काई पई मेले में छतल शाह बादशाह जो
मेलो माना वॾो मेलो थियो ऐं पोइ हिन में जेको मल मुक़ाबिलो थियो तमामु भलो मुक़ाबिलो थियो। पोइ उस्ताद जलाल चंद माना हिन में शरीक रहियो ऐं माइकनि ते वॾा वॾा ऐलान पिया थियनि। उस्ताद जलाल चंद बि ऐलान पियो करे, वॾियूं ॻाल्हियूं पियूं थियनि ऐं उस्ताद जलाल चंद जी नाला पिया थियनि त बाबा हिन मुक़ाबले में उस्ताद जलाल चंद शरीक आहे, सिंध जो वॾो फ़नकार उस्ताद जलाल चंद शरीक आहे। ऐं लाहौती शरबत वारा बि चवनि पिया त बाबा उस्ताद जलाल चंद हिते शरीक आहे। उस्ताद जलाल चंद ॻाइण में मशहूरु आहे, लाहौती शरबत में मशहूरु आहे। त ईअं नारा पिया हलनि ऐं उस्ताद जलाल चंद जी वॾा वाखाण हले पई। उसा कटेपन में मेले पूरे में उस्ताद जलाल चंद जा कलाम पिया हलनि। दोस्तों जॾहिं मुक़ाबिलो ज़ोरनि ते हो त बसि माण्हुनि जूं रड़ियुनि जूं कूकूं हुजनि बसि। अब चाचड़ वियो शमन वियो, चाचड़ वियो शमन वियो, ओ किरियो 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 किरियो, इहे रड़ियूं हुजनि। वरी हिन पासे से बाबा ख़ुदा बख़्श वियो, हालो वियो, वयो किरियो किरियो किरियो, हणोसि पाणी, शमन के पानी हणोसि, ख़ुदा बख़्श के पानी हणोसि, हाले के हणोसि पानी। बाबा ईअं हणनि पियो, पंजाब पियो, सिंध पियो, ईअं आवाज़ पिया हणनि, कूकू पिया हणनि। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे मल बलाकड़े में छा थींदो छा आहे। दोस्तों ख़ुदा बख़्श हालो जेको सिंध जो माना आलमी शोहरत याफ़्ता जेको पहलवान हो, तमामु वॾो पहलवान हो ऐं हुन कई मुक़ाबिला माना जीतिया। हर जेके वॾे जेके मेला थींदा उन्हनि में माना हू मेलनि ते माना वेंदो मल मुक़ाबिलनि में। पोइ भिट शाह जो मेलो हुजे, कलंदर शहबाज जो मेलो हुजे, सचल शर्मा जो मेलो हुजे, शाह करीम बुलड़ी वारे जो मेलो हुजे, माना हर मेले में शरीक थींदो ऐं वॾनि मुक़ाबलनि में शरीक थींदो। ऐं ईअं जेको आहे शमन चाचड़ भी माना पूरी सिंध पंजाब बलूचिस्तान में माना जेके भी मल जा मुक़ाबिला थींदा पहलवानी जा उनमें शिरकत कंदा। ये दौर हुआ दोस्तों, तमामु भलो दौर हो ऐं माण्हू शौक़ सां वेंदा मेलनि में घुमण ऐं पहलवानी जा मुक़ाबिला ॾिसंदा, रिछ कुते जी वेड़ ॾिसंदा, घोड़नि जी डोड़ ॾिसंदा, डांद गाॾी जी डोड़ ॾिसंदा, वॾा मुक़ाबिला थींदा दोस्तों, सर्कस थींदा ऐं तमामु भलो मुक़ाबिलो थियो ऐं उस्ताद जलाल चंद ॿिन्हिनि खे ख़ुशि करे माना हुनखे अलविदा कयो। ईअं दोस्तों इन मेले जो इख़्तिताम थियो ऐं तमामु भलो इख़्तिताम थियो ऐं ॿई धुरियूं ख़ुशि थियूं। हिकिड़े जीत पंहिंजी मञी, ॿी हार मञी ऐं उस्ताद जलाल चंद ॿिन्हिनि खे माना ख़ुशि करे मोकिलियो। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।